स्ट्रिंग प्रोग्राम एंड द न्यूज़ सां गॾु मायावा जो मेज़बान महराज हबीब मुखालिफ़ धुर जे पार्टियुनि पारां गुजरांवाला में मैदान तैयार कियो वियो आहे। पीडीएम जे प्लेटफॉर्म तां 11 जमातुनि पारां अॼु मैदान तैयार कियो वियो आहे। मजबूरी तरह सां जलसेगाह में हिन वक़्तु तकरीरुनि जो सिलसिलो जारी आहे, जिते मियां इफ्तिखार हिन वक़्तु तकरीर करे रहियो आहे, जॾहिं त ॿिए पासे मुस्लिम लीग नून जी सीनियर अॻवान नायब सदर मरियम नवाज़ पिणु उते मौजूदु आहे। एमपीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि पहुची चुको आहे। मौलाना फज़लुर रहमान पिणु जलसेगाह में पहुची चुको आहे, हू बि स्टेज ते मौजूदु आहे। गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां इहा प्लानिंग हले पई मुखालिफ़ धुर जी अॼु जे हिन पिंडाल ते जलसे जे हवाले सां ही जलसो हिन वक़्तु हलंदड़ आहे, जॾहिं त ॿिए पासे हुकूमत जी जेका अॼु रवैयो रहियो, जेका सूरत हाल रही गुज़िरियल कुझु ॾींहनि खां, तोड़े जो वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां पहिरियां इजाज़त ॾिनी वई त ही सभु जमातूं अची एहतिजाज करे सघनि थियूं। एहतिजाज करणु सभिनी जमातुनि जो हक़ आहे, पर उन बावजूदि असां ॾिठोसीं रंडकूं विधियूं वयूं ऐं रंडकूं विझण खां अलावा कंटेनरनि सां रस्ता बंदि कया विया, जंहिं बावजूदि बि वॾे तादाद में माण्हू उते पहुता आहिनि ऐं पिंडाल हिन वक़्तु मुकमल तरह सां असांखे भरियल नज़र अचे पियो। ही पहिरीं कोशिश आहे सभिनी जमातुनि जी हिन साल जी हुकूमत ख़िलाफ़, ऐं अॼु केतिरियूं ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ अॻवाननि पारां बि कयूं वियूं आहिनि। जेका सूरत हाल आहे इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। जे अॻवान ईंदा तकरीरूं थींदियूं उहे बि अव्हांखे ॾेखारींदासीं। मूंखे स्टूडियो में जॉइन कयो सिंध टीवी न्यूज़ जा डायरेक्टर न्यूज़ एंड करंट अफेयर्स आहिनि शेख कुरैशी साहब। सर वॾी महिरबानी, थैंक यू सो मच जॉइन करण जे लाइ। अव्हां ॿुधाए जो सूरत हाल जे हवाले सां अव्हां कीअं ॾिठो पए जी सूरत हाल खे? सूरत हाल त तमामु क्लियर आहे, चिटी पई आहे त जिन खे तव्हां या मौजूदा हुकूमत चोर धड़ियल ऐं एनआरओ घुरंदड़ चयो, उन्हनि जे पुठियां आवाम बीठो आहे। जंहिं जलसेगाह खे ग्राउंड खे भरण जो चैलेंज ॾिनो वियो उहो भरिजी चुको आहे। यानी कि पीडीएम जे पहिरें जलसे में आवाम उनखे भरपूर मोट ॾिनी आहे, आवाम मौजूदु आहे। आवाम रुकावटूं जेके पैदा कयूं हुयूं उन्हनि जे बावजूदि बि निकितो आहे, पहुतो आहे, ॿुधे पियो। ऐं सुबुह खां हाणे सिलसिलो इहो जारी आहे त माण्हू मुंहिंजे पोज़ीशन त क्लियर लॻी पई आहे त हुकूमत जे ख़िलाफ़ु जेको तहरीक जी इहा शुरूआति थी चुकी आहे, ऐं जीअं जीअं हुकूमत ग़लतियूं कंदी तीअं तीअं हुन लाइ मसइला अञा वधंदा। हीउ इम्तिहान शुरू थियो आहे, हीअ शुरूआति आहे। हुकूमत जेकॾहिं सम्झ खां कमु न वरितो त शयूं अञा बिगड़ंदियूं। अच्छा शेख साहब, ज़ाहिरी तौर ते ख़ान साहब इजाज़त ॾिनी हुई ऐं ख़ान साहब ॿुधायो पिए त अगरि निकिरनि था, एहतिजाज कनि था, एहतिजाज करणु सभिनी जो जमहूरी हक़ आहे, उन ते का बि पाबंदी न विधी, पर जे कानून टोड़ियो वियो त उन खां पोइ रियासत पंहिंजो एक्शन वठंदी। असां ॾिठोसीं पहिरियां जलसे जी इजाज़त न पई मिले, काल्ह सुबुह सां 5 वॻे जलसे जी इजाज़त अपोज़िशन मिली आहे, उहो बि उन बावजूदि जो राणा सनाउल्लाह इहो चयो त अगरि इजाज़त न मिली त सॼे मुल्क में पोइ जलसो थींदो। अॼु असां सूरत हाल ॾिठीसीं, केतिरा ई रस्ता कंटेनर हणी बंदि कया विया, उन दौरान बि उते कोशिशि रही पई अपोज़िशन जे कारकुननि जी उहे हटाया विया पए। त छा हाणे इमरान ख़ान जो चवणु हेठी इंतिज़ामिया नथी वठे या बज़ाहिर इमरान ख़ान इहा ॻाल्हि कई ऐं वेठा इहे अहकामात जारी? ॾिसो, इहो त माना पॉलिटिकल हिकिड़ी स्टेटमेंट हुई त अचनि जलसो कनि, असां इजाज़त आहे, जमहूरी हक़ आहे। जे तव्हां सम्झो था जमहूरी हक़ आहे ऐं उनखे एहतिजाज करण जो हक़ आहे, जलसा करे सघनि था सियासी पार्टियूं आहिनि, त पोइ घटि में घटि इन नमूने सां रस्ता ब्लॉक न कया वञनि। असां सुबुह खां ॾिठोसीं, बल्कि काफ़ी ॾींहंनि खां जॾहिं खां इहे ॾींहं वेझा ईंदा पिया विया त अपोज़िशन पार्टियुनि जे जेके कारकुन अॻवाननि जूं गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो शुरू थी वियो हुयो, घरनि ते छापा कंहिं न कंहिं नमूने सां हिसाइण जो सिलसिलो शुरू थी वियो, केस बि दाख़िल थिया काफ़ी। उन खां पोइ जॾहिं हीअ जेका कल्ह खां ॾिठोसीं त जेके रस्ता जेके आहिनि उहे गुजरांवाला शहर जे आसे पासे सॼा रोड रस्ता उहे कंटेनर खे ब्लॉक कया विया। इवन के सॼो ॾींहुं गुजरांवाला शहर जी पोज़ीशन इहा आई त ख़ुदि पंजाब गवर्नमेंट जेके जारी कया आहिनि त उन में अलाए केतिरा हुन में हंध ॿुधाया अथऊं जिते हुन कंटेनर रखिया आहिनि, 30 हंधनि ते कंटेनर रखिया विया आहिनि। ऐं जेको नक्शो जारी कयो अथऊं उन में बि उहो ॾिसी सघिजे थो त उहे सॼा जेके रोड रस्ता ब्लॉक कया विया आहिनि। मां नथो सम्झां त इहो को इजाज़त ॾियण जो नतीजो आहे। ऐं जेका ॻाल्हि तव्हां कई त मिशनरी नथी वञे, ॾिसो मिशनरी जेका वज़ीर आज़म थी सघे थो खणी वियो कजे, पर मां नथो सम्झां त इहो जेको पॉलिटिकल बयानु आहे उहो खणी चए थो, पर उन्हनि जी हिदायतूं हूंदियूं उनजी न त उन जेके माण्हूअ जूं या पंजाब गवर्नमेंट जूं इन खां सवाइ त ज़ाहिरी ॻाल्हि मिशनरी हरकत में नथी अचे। पुलिस सॼो ॾींहुं हुते मौजूदु रही, पुलिस माण्हुनि खे रोकींदी रही आहे, काफ़िला केतिरा ई रोकिया विया आहिनि। असां सुबुह खां ॾिठा आहिनि
त काफ़िला रुकिया आहिनि, गाॾियुनि जूं हिकिड़ियूं कतारूं लॻी वियूं, माण्हुनि खे रोकियो वियो, अॻुवाणनि जे दरनि ते पुलिस मौजूदु हुई, उनखे निकिरण लाइ रुकावट विधा कयूं। एसि ताईं जो अॼु जी ॻाल्हि आहे त नून लीग जो MLA खुरम दस्तगीर जेको मोटरसाइकिल ते निकिरी ऐं कोर्ट पहुतो आहे त भई असांखे तव्हां कंटेनर हटाइण जी जेका आहे उहा अदालत हुकुम ॾे। पोइ जस्टिस साहब पीस जेका आहे उहो हुकुम ॾिनो आहे, जंहिंखां पोइ कुझु कंटेनर हटाया विया, कुझु वरी कारकुन हटाया आहिनि। त ईअं कोन्हे त वज़ीर आज़म हिकिड़ी ॻाल्हि करे ऐं उन ते अमल न थिए। वज़ीर आज़म जो जेको इहा पॉलिटिकल स्टेटमेंट थी सघे थी, बाक़ी जेको आहे जेकॾहिं दिली तौर ते उहो चाहे हा त कंटेनर न अचनि हा, ईअं बि कोन्हे त वज़ीर आज़म हिकिड़ी ॻाल्हि करे इंतिज़ामिया हुनजे अगेंस्ट हले। ईअं इहा जेकॾहिं ॻाल्हि आहे त इहा अञा वधीक न हली आहे, पर ईअं न आहे। हिते ज़ाहिरी ॻाल्हि आहे वज़ीर आज़म ऐं वज़ीर आज़म जे माण्हुनि जी बिल्कुलु इन्वॉल्वमेंट आहे, पोइ उनखे खणी छा बि नज़र ईंदो हुजे, पर बहरहाल नाकाम करण जी फुल कोशिशि कई। अच्छा, इन सां ज़ाहिरी तौर ते हिकु पासे इहा ॻाल्हि थिए पई त भले एहतिजाज कनि, ही सभु गॾिजी इस्लामाबाद अचनि, उते अची धरणो हणनि, जीअं वणनि कनि। इमरान ख़ान जो वाज़े तौर ते इहो बयानु आहे, हुन पारां ॿुधायो वियो आहे त हुनखे इन सां को बि फ़र्क़ु नथो पवे, त छो रोकींदो ऐं रोकण जी कोशिशि न, हुन ते त सफ़ा फ़र्क़ु नथो पए। छो त जेकॾहिं सियासी माण्हू हुजे हा त फ़र्क़ु बि पए हा न। उहो हिकिड़ो लॻे ईअं तो त माना हिकिड़ो जेको अकल खां वांझियल हिकिड़ो माण्हू आहे, जंहिंजी जेका टीम आहे उहा बि ख़ुदि उनखे गुमराह पई थी करे। ॾिसो, अपोज़िशन जे जेका हिन वक़्तु जेका पोज़ीशन थी आहे, इनखे इन पोज़ीशन ते आणण जो ज़िम्मेवार ख़ुदि वज़ीर आज़म ऐं हुनजी कैबिनेट आहे। अपोज़िशन पहिरीं ॾींहं खां रड़ियूं कयूं त फॉर्म 45 गुम थी विया, धांधली थी, धांधलियुनि जी जांच लाइ जेका कमेटी ठही उहा माना कमु कोन कयो न। उनखां पोइ जंहिं नमूने सां एहतसाब शुरू थियो, उहो एहतसाब हिकु तरफ़ो हलियो आहे। इन में माना जेके अपोज़िशन सां लाॻापियल जेके ॻुण, उन्हनि ते केस बि दाख़िल थिया, उन्हनि ते रेफरेंस बि थियनि था, उन गिरफ़्तारियूं बि थियनि थियूं, उन जांच में अचनि था, उन्हनि जूं पेशियूं बि थियनि थियूं। पर वज़ीर आज़म ऐं उनजी कैबिनेट में शामिल माण्हू या हुकूमती जेके माण्हू, उन्हनि जी केसनि जी का बि अॻिभराई नथी थिए। उनखां पोइ वरी अचूं था त तव्हां अपोज़िशन तव्हां जेको आहे उहो जांच न कराई धांधलियुनि जी, तव्हां जेको आहे एहतसाब हिकु तरफ़ो हलायो, तव्हां जेको आहे अपोज़िशन खे जेका कुचलण जा सभु तरीक़ा इस्तेमालु कया, तव्हां पार्लियामेंट खे प्रॉपर नमूने सां न हलायो, कानून साज़ी तव्हां न करे सघिया आहियो। इन खां अलावा ख़ुदि अवाम में डिलीवर न करे सघिया आहियो, त जेका अवाम जी जेका किराए आहे उहा बि ख़ुदि अपोज़िशन खे मजबूर थी करे। इन हंध ते आणण लाइ ज़िम्मेवार बि हुकूमत ई आहे, जेका अञा ताईं बि इन खां सम्झण सिखण लाइ तयारु न आहे ऐं अञा पई ग़लतियुनि मथां ग़लतियूं करे। अञा बि इहो सॼो ॾींहुं चयो पियो त घबराइण वारो न आहे, मां एनआर रड़ींदुमि। बाबा, एनआर तोखां कयो थो घुरे थो, हिन महिल ते ॿुधायो त सही न। सही, मां घबराईंदुमि न, को फ़र्क़ु नथो पए। फ़र्क़ु बिल्कुलु पियो आहे गवर्नमेंट ते। हुनजे वज़ीर आज़म, हुन वज़ीरनि जे चेहरनि ते जेका आहे उहा रौनक न आहे रही, बिल्कुलु परेशानी में मुब्तला आहिनि। ऐं ॾिसो मेराज, ही त जहिड़े बि नमूने सां चूंडियल आहे खणी, पर कोई बि हुकुमरान हुजे उहो अवाम जे कावड़ चिड़ खां पाण नथो बचाए सघे। अच्छा शुएब साहब, ज़ाहिरी तौर ते ॾिठो वञे जेका सूरत हाल असांखे नज़र अचे पई हिन हुकूमत दौरान, एस्टेब्लिशमेंट सां वज़ीर आज़म जा सुठा लाॻापा आहिनि। ऐं ताज़ो ई असां ॾिठोसीं जॾहिं नवाज़ शरीफ़ जी उहा खणी पहिरीं तक़रीर हुजे, शेख रशीद जो वाज़े तौर ते ॿुधाइणु हुजे त ही सभु त हिते मुलाक़ातूं कंदा रहिया आहिनि। पोइ मोहम्मद ज़ुबैर बाबति DG ISPR जो ॿुधाइणु हुजे, वरी मौलाना अब्दुल गफ़ूर हैदरी जो मौलाना बाबति ॿुधाइणु हुजे त असांखे इस्लामाबाद तरफ़ वञण खां रोकियो वियो, उनखां पोइ सूरत हाल असांखे अॻिते थींदे नज़र अचे थी। हाणे ही सभु जमातूं, 11 पार्टियूं, 11 ग्रुप अॼु गुजरांवाला में जलसो कनि पिया, पोइ हिननि खे कराची अचिणो आहे, पोइ क्वेटा वञिणो आहे, ऐं फाइनली इहो ॿुधाए पियो शाहिद ख़ाक़न अब्बासी जो जेको चवणु आहे त 13 डिसंबर खां पोइ उहे इस्लामाबाद तरफ़ मार्च कंदा या उते वञी को धरणो हणी था सघनि। हाणे अगरि ही धरणो हणनि था, उते मौजूदु रहनि था, इस्तीफ़ाउनि जो या मुख़्तलिफ़ मुतालबा थियनि था, उहे क़बूल नथा थियनि त छा ऑप्शन बचंदा? ॾिसो, ऑप्शन त क्लियर कट पिया आहिनि। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त जेकॾहिं मौजूदा हुकुमरान में सियासी जेका आहे अकुल हुजे, सम्झ हुजे, हिन वक़्तु असांखे नज़र नथो अचे, जेको नज़र नथो अचे, त शयुनि खे त हैंडल करे सघिजे थो न। मुतालबा कहिड़ा आहिनि? मुतालबा आहिनि त यकतरफ़ो एहतसाब ख़तमु कयो, जुडिशल जेका पंहिंजो इलेक्शन कमीशन खे आज़ादु ऐं बाख़्तर बणायो वञे, जेका प्रीवियस जेके इलेक्शन थी आहे उनजो जेको आहे फॉर्म 45 जे नमूना गुम थिया, धांधली थी, उनजो जेका आहे उहा कमेटी पंहिंजी फाइंडिंग्स ॾे। हिन महिल त सभु शयूं उहे सभु शयूं कोन थियूं कनि, ऐं शयूं जेके आहिनि हाणे हथनि मां निकिरनि थियूं वञनि। हो जेको तव्हां चओ था त उहो न धरणे जो मराइलो, उनखां पोइ त ॾिसो हिननि वटि त सभु ऑप्शन ॾिना आहिनि त ही जलसो, उनखां पोइ वरी मार्च, ऐं पोइ इस्लामाबाद में धरणो, ऐं इन सां गॾोगॾु इस्तीफ़ाऊं।
जेकॾहिं इस्तीफ़ा ॾेई था वियनि ऐं उन इस्तीफ़ा जी ॻाल्हि ते जेको वज़ीर आज़म ऐं उनजी कैबिनेट जो जेके गैर ज़िम्मेवाराना मौक़ुफ़ हुयो त इलेक्शन जेका असां सभु इस्तीफ़ाऊं ॾेई छॾनि, असां ख़ाली सीटियूं थींदियूं सीटियूं ऐं इलेक्शन कराईंदा, ख़ुदि गैर ज़िम्मेवारानो बयानु आहे। छाकाणि त ॾिसो इहे ई PTI वारा 126 ॾींहं धरणो हुयूं, इन्हनि बि रिज़ाइन कई हुई, पर पॉलिटिकली उन शयुनि खे डील कयो वियो ऐं उन्हनि जी इस्तीफ़ाऊं मंज़ूर न कयूं वियूं हुयूं। सही, हालांकि उन वक़्तु नून लीग सां सभु पार्टियूं गॾु हुयूं, पर पोइ बि इहो न चयो वियो त भई हिकिड़ी जेका पार्टी आहे उनखे ईअं माना तव्हां कढी छॾियो या उनजी उन जज़्बाती उनखे फ़ैसिले तहत उनजो इस्तीफ़ा मंज़ूरु करे, उन खां पोइ बि हिकिड़ो माहौल पैदा कयूं, सॼो पॉलिटिकल शयुनि खे डील कयूं। हाणे बि इन शइ ताईं अची सघे थी सूरत हाल, पर अगेन त सियासी सम्झ मुज़ाहिरो करिणो पवंदो। अञा जेका तव्हां ॻाल्हि कयो था धरणे वारी, उहा अञा मंज़िल परे आहे। थी सघे थो त शयूं जेके हुन खां अॻु में ई कुझु ॿी तरह सां थी वञनि, या थी सघे थो त धरणे वारे जेका आहे जेके जी नौबत अची वञे त पोइ ख़ुदि हुकूमत पाण सरेंडर करे, पर जेके नथी करे त सॼो जेको ईंदड़ मार्च ताईं जी सूरत हाल आहे उहा सॼी तव्हांखे ईअं नज़र ईंदी। अच्छा शुभ साहब, ज़ाहिरी तौर ते हाणे लॻे पियो त ईंदड़ जेके 3-4 महीना आहिनि उहे मुल्क में असांखे सियासी माहौल गरम नज़र ईंदो ऐं अञा सूरत हाल अॻिते बि वधंदी, पर जे हिन वक़्तु ॾिठो वञे ज़ाहिरी तौर ते हिन मुल्क में त ईअं खणी थियो आहे, हिन हुकूमत खां पहिरियां इमरान ख़ान जो धरणो फ्री एंड फेयर इलेक्शन लाइ, उनखां पहिरियां ताहिरुल क़ादरी समेत मुख़्तलिफ़ जमातूं, उन्हनि जो इहो इल्ज़ाम उनखां अॻु में बि इहा ई सूरत हाल रही आहे। हर दफ़े जॾहिं बि का जेका हुकूमतूं करे पार्टियूं अचनि थियूं या जेके अपोज़िशन में हुजनि थियूं, उन्हनि खे अवाम यादि थो अचे, अवामी मुतालबा यादि था अचनि, हक़ीक़ी जमहूरियत यादि थी अचे ऐं आज़ादु इलेक्शन यादि था अचनि ऐं मुख़्तलिफ़ जेके शयूं आहिनि मुल्क सां मसइला आहिनि उहे यादि था अचनि। हाणे जेका हिन वक़्तु असांजे साम्हूं सूरत हाल आहे, पाकिस्तान मुस्लिम नून हुजे या पाकिस्तान पीपल्स पार्टी हुजे या इवन मौलाना फज़लुर रहमान हुजे, असां जिते हिन वक़्तु हिन सूरत हाल ते पहुता आहियूं, छा सम्झो पिया त सभ खां वॾो किरदार बि इहे ई जमातूं आहिनि जिन जे सियासी सौदेबाज़नि जे करे हिन वक़्तु मुल्क जी इहा सूरत हाल? बिल्कुलु ईअं आहे, बिल्कुलु ईअं आहे। जॾहिं जॾहिं ॿिन्ही खे पंहिंजो इक़्तिदार मिले थो ऐं पंहिंजो जिन खे शयुनि खे बहितर करण जो जेको मौक़ो मिले थो, उन वक़्तु उहे शयूं बहितर नथियूं थियनि ऐं का न का धुर का न का पार्टी कंहिं न कंहिं नमूने सां इस्तेमालु थिए थी ऐं वरी उहे जेके शयूं जेके बहितर करण जो जेको मौक़ो मिले थो उन तरफ़ नथा अचनि, जंहिंजे करे इहे मामला बहितर कोन थी सघिया आहिनि। ॾिसो मेराज जी डिघे वक़्त जी आमरियत खां पोइ पाकिस्तान में 2008 खां वठी हिकिड़ो डेमोक्रेटिक प्रोसेस शुरू थियो आहे। उन डेमोक्रेटिक प्रोसेस में ज़ाहिरी ॻाल्हि आहे काफ़ी अरसे खां पोइ हिकिड़ी शयूं आयो पंहिंजो हिकिड़ो प्रोसेस शुरू थियो आहे। उन में हर इदारो हर उन जी कोशिशि हूंदी त इहे वधि खां वधि अख़्तियार मूं वटि हुजनि, वधि खां वधि जेको आहे उहो मुंहिंजी जेका आहे दस्तरस हुजे शयुनि ते, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे हिकिड़े मेच्योर अंदाज़ सां खणी हलण जी ज़रूरत आहे त जीअं जेका आहे हर मसइले जो मुस्तक़िल तौर ते हल ॻोल्हिजे। जीअं मां मिसाल ॾींदुमि त सियासी पार्टियूं 2018 इलेक्शन खां अॻु में जीअं मिसाक जमहूरियत ते मुआदो थियो, 2008 में ॿिन्ही पार्टियुनि खे मौक़ो मिलियो त उन्हनि जेका आहे हुकूमत में गॾु थिया, पोइ उन खां पोइ वरी जेके बि मसइला थिया उहे बि सभिनी जॻह आहिनि त कीअं केरु यूज़ थियो छा थियो। त अरिड़हं तरमीम वारी जेका कानून साज़ी थी उहा त मुतफ़िक़ा आहे न, उहा मुतफ़िक़ा थी, जॾहिं गॾु हुया त सभु कुझु थी वियो। उन खां पोइ वरी जॾहिं नेब जो जेको आहे ला ते तरमीम जी ॻाल्हि आई त ओॾी महिल ख़ुदि नवाज़ शरीफ़ इहो इस्तेमालु थी वियो ऐं उन्हनि खे इहो बावर करायो या उनखे बिहारियो वियो ज़हन में त पीपल्स पार्टी पंहिंजे केसनि खां बचाइण लाइ इहो करे थी तरमीम, तंहिंजे करे तव्हां हुन खां सपोर्ट न कयो ऐं नतीजो हुन ॾिठो त उन ला जो पाण बि शिकार थियो। उन खां PP बि सफरिंग में आहे, नून लीग बि सफरिंग में आहे, अपोज़िशन पार्टियुनि वारा सफरिंग में आहिनि, पर अञा ताईं त हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे इन सॼे प्रोसेस मां गुज़री हिकिड़ा 5 साल पीपल्स पार्टी पूरा कया, ॿिया 5 साल नून लीग पूरा कया, 3-5 सालनि जो पीरियड हिन जो हले पियो मौजूदा पार्टी PTI जो। त हिकिड़ो सभु पार्टियूं तजुर्बनि सभु मां सिखंदियूं आयूं आहिनि। त हिन वक़्तु जेको आहे उहा हिकिड़े मेच्योर दौर में दाख़िल थी वियूं आहिनि ऐं सभिनी खे इहो माना तइ करिणो पवंदो। जेके इहो कुझु ॾींहं अॻु में तव्हां जेका पहिरीं जेका मीटिंग थी हुन में मिसाक पाकिस्तान जो जेको आहे मिसाल थियो आहे त अॻिते हली शयुनि खे कीअं बहितर करिणो आहे। त हीअ जेको आहे हीअ जेको फेज़ तव्हां ॾिसो था इहो पाकिस्तानी सियासत जो हिकिड़ो मेच्योर फेज़ आहे जंहिंमें सभिनी सियासतुनि सभिनी पार्टियुनि खे हिकिड़ो माज़ीअ जो सबक़ु मिलियल आहे। हाणे सबक़ु जेको मिलियो अथनि उन मां सिखी अॻिते वधण जो मरहलो आहे। जेकॾहिं हिन मरहले खां पोइ बि
उहे नथा सिखनि ऐं वरी जेको आहे उहो मसलतुनि ऐं मफ़ाहमतुनि ऐं पंहिंजे सौदेबाज़ी जे चकर में अची विया त पोइ शायदि कोई न हिनखे बचाए सघे। कोई रस्तो न बचे। इन ते पाण वधीक बि ॻाल्हाईंदासीं। ज़ाहिरी तौर ते हिन वक़्तु जेके मुख़ालिफ़ धुरिजूं सभु जमातूं गॾियूं आहिनि, अॼु गुजरांवाला में जलसो थिए पियो ऐं सभु जमातूं हिन वक़्तु जमहूरियत जूं, अवामी हुकूमत जूं ऐं अवाम जे मसइलनि जूं ॻाल्हियूं कनि पियूं, पर दर हक़ीक़त इहे सभु जमातूं पहिरियां रही चुकियूं आहिनि ऐं इहे जमातूं हुकूमतुनि में रही चुकियूं आहिनि। हिन वक़्तु जेका मुल्क जी सूरत हाल आहे उन्हनि में बि इन्हनि जमातुनि जो सभ खां वॾो किरदारु आहे। हिन ते पाण थोरो वधीक ॻाल्हाईंदासीं। वक़्त जो ब्रेक जो असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में पाण ज़िक्र कयूं पिया अॼु गुजरांवाला में पीडीएम जे थियल जलसे जे हवाले सां शेब कुरैशी साहब मूं सां गॾु स्टूडियो में मौजूद आहिनि, जॾहिं त हिन वक़्तु मूंखे फोन लाइन ते ज्वाइन किया है सीनियर साफ़ी ऐं तजिया निगार सलमान आबिद साहब। ज़ाहिरी तौर पर जो बताया जा रहा है इस वक्त जो बात हो रही है वोट को इज्जत दो की जमहूरी हुकूक के हवाले से इस नहज पर पहुंचाने में इन जमातों का किरदार रहा है। देखिए, बुनियादी बात यह है कि पाकिस्तान में जो इस वक्त सियासत हो रही है वो कोई जमहूरियत की हुक्मरानी को तकवीत देने की सियासत नहीं है। ये सिर्फ इक़्तिदार की सियासत है और ताकत की सियासत है। उसमें चाहे हुकूमत हो, चाहे अपोजिशन हो, चाहे इस्टेब्लिशमेंट हो। एक तो हमें इस खुशफहमी से बाहर निकलना चाहिए कि पाकिस्तान में कोई जमहूरियत जद्दोजहद हो रही है। ये सारी सियासी जमातें माजी में भी हुकूमतों का हिस्सा रही हैं और आज भी जो हुक्मरान जमात PTI है, बज़ाहिर ये लगता है कि यहाँ सियासत जो है एक खास जाती मफादात के तहत घूम रही है। पीपल्स पार्टी हो, PMLN हो, PTI हो, JUI हो। मुझे तो जो PDM है, आज जलसा बड़ा अच्छा हो गया, बड़ा इम्पैक्ट क्रिएट हो जाएगा। कराची में भी बड़ा अच्छा जलसा हो जाएगा, बाकी शहरों में भी बड़े बड़े जलसे हो जाएंगे। लेकिन इन जलसों से पाकिस्तान में कोई जमहूरियत का मुकदमा मजबूत नहीं होगा, बल्कि इन जलसों से दो ही काम हो सकते हैं। एक ये कि अपोजिशन इस्टेब्लिशमेंट को पैगाम देगी कि हम एक मुतबादल उम्मीदवार के तौर पर मौजूद हैं, आप इमरान खान की हुकूमत को खत्म करें और हम पे शफकत का हाथ रखें। और अगर कोई महाजराई बहुत ज्यादा बढ़ती है तो उसका नुकसान फिर हुकूमत को भी होगा और अपोजिशन जमातों को भी होगा। पाकिस्तान की सियासी तारीख आपको भी पता है कि इस तरह की जो तहरीकें हैं उनके नतीजे में कुछ जमहूरियत को इस्तेकाम तो कम मिला है, अलबत्ता इस्टेब्लिशमेंट को ज्यादा स्पेस मिली है। तो अभी भी मैं ये देख रहा हूँ कि जिस किस्म का ये मोमेंटम बन रहा है, एक अच्छा मोमेंटम अपोजिशन 2 साल के बाद बनाने में कामयाब हो रही है और इससे यकीनी तौर पर हुकूमत भी कुछ ना कुछ दबाव में नजर आती है। लेकिन इससे फौरी तौर पे ये नतीजा निकालना कि हुकूमत को कोई बड़ा खतरा है या हुकूमत चली जाएगी, ये नए इंतखाबात होंगे या वजीर आजम को इस्तीफा देना पड़ जाएगा, मुझे तो फिलहाल ऐसी कोई पॉसिबिलिटीज नजर नहीं आ रही। और दूसरी बात यह कि जो PDM है इसमें JUI का एजेंडा, मुस्लिम लीग नून का एजेंडा और पीपल्स पार्टी का एजेंडा एक दूसरे से बड़ा मुख्तलिफ है। ये बज़ाहिर तो आपको एक नजर आते हैं लेकिन तीनों के एजेंडे एक दूसरे से मुख्तलिफ नजर आते हैं। अच्छा सलमान साहब लाइन पर ही रहिएगा। शेब साहब अवां ॿुधाए जो ज़ाहिरी तौर ते जेका असांखे सूरत हाल हिन वक़्तु नज़र अचे पई, पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंजे लाइ असां ॾिठोसीं ऐं 2018 में भी असांखे सूरत हाल नज़र आई त पंजाब मां पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाब न थी पई ऐं इहो ॿुधो वियो पए त ख़त्म थी वई आहे। अॼु जे जलसे में चङो भलो तादाद पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि जो भी नज़र अचे पियो, कारकुन वॾे तादाद में पहुता आहिनि। छा पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पंजाब में रिवाइवल थिए पियो? पुराणा जियाला मौजूद हुआ, चौधरी मंसूर, मुकम्मल कायरा ऐं ॿिया जेके आहिनि उन्हनि जेको आहे वरी हिकिड़ो उन में पार्टी में हिकिड़ी जान विधी आहे, हिकिड़ो वरी हिकिड़ो नओं हिकिड़ो रूह विधो अथऊं, जंहिंखां पोइ असांखे अॼु क्राउड में बि पीपल्स पार्टी नज़र आई आहे, असांखे रोडनि ते बि पीपल्स पार्टी नज़र आई आहे ऐं अवाम में उन जा कारकुन जोश जज़्बो उहो नज़र आयो आहे, जंहिं करे चई सघिजे थो त पीपल्स पार्टी वरी पंजाब में पंहिंजी जेका आहे उहो पाणू पोतियूं करण तरफ वधी रही है। अच्छा सलमान साहब बताइएगा, जाहिरी तौर पर देखा जाए पाकिस्तान पीपल्स पार्टी के हवाले से बिलावल भुट्टो जरदारी साहब कुछ अर्सा पंजाब में रहे, वहां पर हमने देखा कॉर्नर मीटिंग्स का एक सिलसिला भी शुरू हुआ और ये भी खबरें सामने आई थी कि जो जहांगीर तरीन साहब का एक ग्रुप था उनका भी बहुत बड़ा हिस्सा पाकिस्तान पीपल्स पार्टी से जुड़ने जा रहा है। आज हमें काफी तादाद में पीपल्स पार्टी के कारकुनान नजर आए हैं गुजरांवाला में, आप कैसे देख रहे हैं इसको? हाँ ठीक है, अगर आप ये देखना चाहेंगे कि पीपल्स पार्टी हमें काफी एक्टिव नजर आई है इस PDM के जलसे के अंदर और एक बड़ा अच्छा जो शो है वो खुद जरदारी बिलावल भुट्टो ने भी लगाया है, वजीराबाद से शुरू होकर लाला मूसा से शुरू होकर और वो सारा इलाका जो कमरुज़मा कायरा का, मंडी बहाउद्दीन, हाफजाबाद, चकवाल, गुजरात, इन सब इलाकों से
पीपल्स पार्टी काफी एक्टिव नजर आई है। लेकिन अगर कोई इसे ये नतीजा निकालना चाहता है कि मुस्तकबिल में पीपल्स पार्टी का कोई बहुत बड़ा फ्यूचर है पंजाब में, फिलहाल तो उसका कोई बड़ा इम्कान नहीं है। मुकाबला तो इस वक्त दो ही बड़ी जमातें पंजाब की सियासत में अहमियत रखती हैं, एक PTI है और दूसरी PMLN है। अभी तो मुकाबला 1 to 1 है, लेकिन पीपल्स पार्टी ने एक अच्छी स्पेस गेन की है इस PDM के जलसे से। लेकिन मैं आपको एक बात बताना चाहता हूँ कि पीपल्स पार्टी का, जैसे मैंने पहले कहा, कि एजेंडा बड़ा मुख्तलिफ है। ना उन्होंने नवाज शरीफ के कहने पे असम्बलियों से इस्तीफे देने हैं, ना उन्होंने यहाँ पर कोई नकबल वक्त इंतखाबात की कोई बात करनी है। पीपल्स पार्टी 5 साल अपना इक़्तिदार पूरा करेगी, असम्बलियों से किसी सूरत में इस्तीफा नहीं देगी, और ना ही पीपल्स पार्टी मौलाना फजलुर रहमान के एजेंडे पर और नवाज शरीफ के एजेंडे पर चलेगी। जैसे मैंने कहा कि तीनों जमातों का एजेंडा एक दूसरे से मुख्तलिफ है। इसीलिए आप मुझे देखिए, जो जलसे अनाउंस हुए हैं इस वक्त PDM के, उसमें वाहिद जलसा है कराची का जो पीपल्स पार्टी मेजबानी कर रही है, और वो भी बेनजीर भुट्टो के हवाले से ज्यादा उसमें है। बहुत ज्यादा आपको PDM के काम में बिलावल पीपल्स पार्टी जो है अमली तौर पर कुछ बहुत ज्यादा आपको एक्टिव नजर नहीं आएगी। उसकी वजह है कि पीपल्स पार्टी ये समझती है कि इस वक्त लड़ाई जो है वो बुनियादी तौर पे नवाज शरीफ साहब, मरियम नवाज और एस्टैब्लिशमेंट के दरमियान है। उसमें हमें अपने आप को फरीक नहीं बनाना, ना कोई टकराव की पॉलिसी वो इख्तियार करना चाहते हैं। माजी में पीपल्स पार्टी ने गलती की थी जब 85 के इंतखाबात का बाइकाट किया था। और वैसे भी मैं आपको बताऊं, पाकिस्तान में असम्बलियों से इस्तीफे उस वक्त दिए जाते हैं जब कोई एस्टैब्लिशमेंट पीछे से थपकी मारती है। बगैर थपकी के कोई रिजाइन नहीं करता, और ना यहाँ पे रिजाइन वगैरह होंगे, और फौरी तौर पर कोई नए इंतखाबात वाली बात भी नहीं होगी। अलबत्ता ये जलसे जुलूस करके हुकूमत पर बारगेनिंग के कॉन्टेक्स्ट में, एस्टैब्लिशमेंट पर बारगेनिंग के कॉन्टेक्स्ट में अच्छी डेवलपमेंट कर सकते हैं, और एस्टैब्लिशमेंट को मजबूर करेंगे कि हमें भी पॉलिटिकल स्पेस दी जाए, हमारे साथ भी जो कुछ इस वक्त PTI की हुकूमत करने की कोशिश कर रही है उसको खत्म किया जाए। और दूसरा, इस वक्त जो सबसे बड़ी फ्रस्ट्रेशन है अपोजिशन जमातों में, वो सेनेट के इंतखाबात हैं जो मार्च में होने हैं। और जब मार्च में सेनेट के इंतखाबात होंगे तो PTI जो है एक बड़ी जमात बनकर वहां सामने आएगी, और उनको अपोजिशन जमातों को खतरा यह है कि सेनेट में अक्सरियत के बाद PTI जो है एक सख्त कानून साजी करना चाहती है एहतसाब के हवाले से। इसी वजह से कोशिश की जा रही है कि मार्च से पहले हुकूमत को ज्यादा से ज्यादा डिस्टेबलाइज किया जाए। इसलिए इसमें जमहूरियत शमूलियत कुछ नहीं है, बुनियादी तौर पे एक दूसरे के मफादात की खेल है। PTI और पीपल्स पार्टी, PMLN और JUI अपने अपने दायरा कार में और अपने अपने मफादात के तहत ऑपरेट कर रहे हैं।